अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ या सायरा सुमरो ऐमाना फराशा सब खबरी का नज़र हेडलाइन ते। तहरीक इंसाफ अगवाणन रमज़ान शरीफ में एहतजाजी तहरीक मुलतवी करने की अपील करे छड़ी। कोट लखपत जेल में कैद पीटीआई अगवाणन जो मीडिया के गडियल खत भेनरुन ऐं ज़ाती डॉक्टरन के एतमाद से बानी पीटीआई जो इलाज कराइण जो मुतालबो। शाह महमूद कुरैशी, यास्मीन राशिद ऐं ॿियनि चयो आहे त हुकूमत बानी पीटीआई की सिहत ते सियासत बंद करे बानी पीटीआई ॾुखियुनि हालतुनि में बावकार तरीक़े से जेल काटे रहियो आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त बानी पीटीआई सां का बि डील न पई थिए। डील बाबति ॻाल्हि कंहिं बि सतह ते नाहे थी। तहरीक इंसाफ जा अॻवान पाण खे आथत ॾेई रहिया आहिनि। थी सघे थो सहूलतुनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी हुजे। पंहिंजे बयान में ख्वाजा आसिफ वधीक चयो आहे त वज़ीर आज़म जो अमेरिका जो दौरो कामयाब रहियो। आलमी सिहत ते पाक फ़ौज जी ताक़त जो एतराफ़ वॾी इज़त आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां अमरीकी परॾेही वज़ीर जी मुलाक़ात। मार्को रूबियो चयो आहे त गज़ा बोर्ड ऑफिस पीस में पाकिस्तान की शमूलियत के सारायूं था। मुलाक़ात में स्ट्रेटेजिक लागापन, मादनियात, तरक्की ऐं दहशतगर्द जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल थी। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त पाकिस्तान हर आलमी मामले में अहम रांदीगर बणिजी उभरी रहियो आहे। कामयाब परॾेही पॉलिसी सबब दुनिया में पाकिस्तान की इज्जत वधी आहे। गज़ा बोर्ड ऑफ पीस में पाकिस्तान के वॾी पज़ीराई मिली आहे। पंहिंजे बयान में अता तारड़ वधीक चयो आहे त जॾहिं क़यादत ईमानदार हुजे त उन जो नतीजो हमेशा मुसबित निकिरंदो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फ़लस्तीननि जो केस भरपूर नमूने पेश कयो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु ॿीहर ॿाड़ाई। कारोबार की शुरुआत में 100 इंडेक्स में 2400 पॉइंट्स की लाथ। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स 1.4% हेठ हलियो वियो। मदे जी वेझो घर में धाड़े की कोशिश, औरत मारिजी वई। गोठ आबाद केहर में हथियारबंदन अब्दुल गनी केहर के घर में दाखिल थी भातियुनि खे यरगमाल बणाए वरितो। मज़ामत ऐं रड़ियुनि ते हथियारबंदन की फायरिंग। औरत सईदा ज़ाल अब्दुल गनी केहर मौके ते ई क़त्ल। पुलिस जो चवण आहे त वाक़े की जांच शुरू कई वई आहे। जवाबदारन के जल्द गिरफ्तार कयो वेंदो। कराची में फोरन ऐं गार्ड विच में फायरिंग। बहराम वासे वाटहड़ू क़त्ल। सफूरा टाउन वारे इलाइक़े में मोबाइल फुट की कोशिश दौरान गार्ड ऐं फोरन विच में फायरिंग की ॾे वठ। फायरिंग दौरान घर आॾो वेठल बहराम वासी 19 वरियनि जो आतिफ अली ब्रोही मारिजी वियो।